वफ़ाक़ी सरकार पारां पेट्रोल की क़ीमत में वाध खां पोइ सॼे मुल्क जियां मातली जी आवाम भी सख़्त गणती में वरतल है। मातली वासिन जो चवण है तो पेट्रोल की क़ीमत में वाध खां पोइ खाधे पीते की शयुनि में पिणु वाध थी वञे थी। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मातली वासिन पंहिंजा वीचार कुछ हिन रीत वंडिया आहिनि। तेल की क़ीमत वधंदी तो हर शइ की क़ीमत वधे पई। गरीब माण्हू एडो परेशान है जंहिंजी का इंतहा कोन्हे। असां कुछ कोन बचियो है, छा करियूं हाणे? महंगाई पेट्रोल वधियो तो हर शइ वधी महांगी थी। असीं खाऊं छा? अटो नथा वठी सघूं जो खाऊं, पंहिंजे बच्चनि लाइ कपिड़ो नथा वठी सघूं, केॾां वञूं? असीं ग़रीब माण्हू वञूं केॾां? दिल्ली ये है जो पेट्रोल वधियो वञे, ॿियनि शयुनि जूं क़ीमतूं वधी वञनि, आवाम खे को रिलीफ नथी ॾे। हज़रत मातली वासिन जा वीचार ॿुधा। इन्हनि जो चवण है तो तब्दीली सरकार जेका सस्ताई जी दावा कई हुई, ये ॾींहों ॾींहुं जेको आहे सो पेट्रोल समेत खाधे पीते जूं जेके समूरी शयूं आहिनि उन्हनि जा जेको रेट वधाए अवाम जी चेल चिॿी कई वई आहे। कैमरामैन अली ज़ुल्करन मल्हा सां गॾु अशरफ चांडियो, सिंध टीवी न्यूज़, मातली।